पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल। काॾे थो वञी? अदा मूं अॼु फ़ैसिलो कयो आहे। फ़ैसिलो? कहिड़ो फ़ैसिलो कयो अथई? अदा मां हिन वारिस खे अॼु ज़िंदा कोन छॾींदुसि। अदा इहो ज़ुल्म न कर। न कर, मूंखे ॾे बंदूक। छॾ अदा, मां चवां थो छॾ मूंखे। मां चवां थो बंदूक मूंखे ॾे। छॾ, न छॾींदुमि। हथ कढ। बंदूक मूंखे ॾे ढोलू। सुखा सुखा ढोलू ढोलू ही छा कई? अम्मा से वेहण ते दिल कोन थी चवे। ॿाहिरि हिकिड़ी बुरी ख़बर ॿुधी आहियां। बुरी ख़बर? वरी कहिड़ी? हा मां साईं, बुरी ख़बर। छा थियो आहे? अम्मा साईं ख़बर पई आहे त ढोलण पंहिंजी भाॼई सुखा खे बंदूक खणी मारियो आहे। न न, ईअं नथो थी सघे। ईअं ई थियो आहे अम्मा साईं। ऐं ॿुधण में आयो आहे त लाश अस्पताल में पियो आहे। जांच कर त इन ढोलण जो मथो ख़राब छाते थियो आहे। कॾहिं कंहिंजे ख़िलाफ़ कॾहिं कंहिंजे ख़िलाफ़, आख़िर हिन जो मथो ख़राब थियो छाते आहे? अम्मा साईं चवंदा आहिनि त सिकीलधो ॿारु चरियो या खरियो। सो इहो ढोलण बि हिन दोदे वारनि जो सिकीलधो भाउ आहे। इन करे दिमाग़ ख़राब थियो आहे। जेकॾहिं खरियो आहे त पोइ हिन जो अहिड़ो इलाज करणो पवंदो सॼे तर में ॿीहर कोई बि न खरे। खरियनि चरियनि जो इलाज करणु ख़ानज़ादीअ जे खॿे हथ जो खेल आहे, खॿे हथ जो। अम्मा साईं ख़बर नथी पवे त हिन ढोलण पंहिंजी भाॼई में कहिड़ी ख़राबी ॾिठी जो हिक ई धक में हिलाल करे छॾियईंसि। ख़राबी सुखा में कोन, पर इन ढोलण जे दिमाग़ में आहे। जेसीं ताईं इन जो इलाज न थींदो न, तेसीं ताईं इन ॻोठ में अमुन अमान रहणु मुश्किल आहे। छो त हिन ॻोठ में समूरा छेड़ा इन ढोलण जे करे थिया आहिनि। इन खे रोकणु हाणे इंतिहाई ज़रूरी थी वियो आहे। अम्मा साईं, मां हिन ढोलण जो अहिड़ो इलाज कराईंदुसि, अहिड़ो इलाज कराईंदुसि जो हिन ॻोठ में वरी ॿीहर को बि ढोलण पैदा न थींदो। पुट वारिस खान, तूं पाण वञ या पंहिंजे दोस्तनि खे मोकिल त सुखा जो क़त्ल हिन कहिड़े इल्ज़ाम तहत कयो आहे। अम्मा साईं मां पंहिंजे दोस्तनि खे मोकिलियां थो ऐं इहा जांच लहां थो त हिन ढोलण पंहिंजी भाॼई खे छो फाहिरायो आहे। अम्मा तमामु जल्द इहा ख़बर पइजी वेंदी ऐं कानून जा हथ ढोलण जी गिची में हूंदा। पोइ मां हिन ढोलण खे हिन जी कीअ जी सज़ा ज़रूरु ॾियारींदुसि ऐं हुनखे बि ख़बर पइजी वेंदी त मुसीबत जो ॿियो नालो वारिस खान आहे। वारिस खान जेकॾहिं वसे त वॾो फड़ो, करके त कहर ई कहर। अदा मुंहिंजा भाउ, ही छा थी वियो? मूंखां छा थी वियो अदा? अदा तोखां कुझु बि न आहे थियो। ऐं तूं घणो परेशान थी करे मूंखे बि परेशान न कर। जेको कुझु थियो मुंहिंजा भाउ, उहो इत्तफ़ाक़ हुयो बाबा, इत्तफ़ाक़ हुयो। मुंहिंजा भाउ तूं न घबराए, इन कम में तुंहिंजो को बि ॾोह न आहे। अदा बस मां होश में ई कोन हुयसि। इन जे करे चवंदो आहियां त हरू भरू ज़िद माण्हू न करे। इन ज़िद जे करे माण्हू वॾे वॾे नुक़साननि जे वर चढ़ी थो वञे। अदा इन वारस जा पिरकार असांखे रोज़ रोज़ ज़िद जी गहरी खाई ॾांहुं धिकी था पिया वञनि ऐं पोइ असां जज़्बाती थी उन खाई में गिरण मां बि नथा मुड़ूं। ढोलण भाउ, जेकॾहिं इहे ॻाल्हियूं माण्हू दिलि ते रखे थो त माण्हू जो जीअण हराम थी वेंदो आहे ऐं हू परेशान थी वेंदो आहे। ॾिस ढोलण भाउ, तुंहिंजी ज़िद जे करे मुंहिंजी ज़ाल सुखा हिन वक़्तु ज़िंदगी ऐं मौत जे ॿिए वाटे ते बीठल आहे। दुआ करींसि त अलाह साईं हुनजी हयाती बख़्शे। आमीन। हा गुलू, ॾे हवाल। गुलू जल्दी ॿुधाए त डॉक्टर साहब छा चयो? भाॼाई कीअं आहे हाणे?
अदा दोदा तव्हांखे मुबारक हुजे। मालिक साईं तुंहिंजी करम नवाज़ी आहे, अॻिते बि तोखे हिफ़ाज़त आहे। इहो ख़बर रेसवार्स खां जेका तोखे असां जल्दबाज़ी में ॻाल्हि ॿुधाई उहा कूड़ी निकिती। हा रेस दोदे जी ज़ाल जीअरी आहे ऐं ज़ख़्मनि जा सूर पई सहे। तव्हांजी इहा जल्दबाज़ी न ॼाण त मूंखे अम्मा साईं जे अॻियां केतिरा चकर शर्मसार कयो आहे। जेकॾहिं ख़बर अधूरी हुई त पोइ ॿुधाइण जो मक़सदु छा हुयो? रेस जेका असांखे ॼाण मिली उहा सभ खां पहिरियां असां तव्हांखे रूबरू अची ॿुधाई। हा रेस जंहिं असांखे बि इहा ख़बर ॿुधाई बसि उहो ॿुधायूं हले पियो। उन इहो बि न ॿुधायो त उहा ख़बर सही आहे या ग़लति आहे, ऐं असां बि अंधो यकीन कयूं हलिया आयासीं। अंधो यकीन उन ते कबो आहे जंहिंजी कॾहिं बि का कूड़ी ख़बर न निकिरे। रेस जेको थियो सो गुज़रियो, आईंदा हर ख़बर तोरे तके तस्दीक करे पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं। हा रेस आईंदा असां कॾहिं बि का ग़लति ख़बर न ॾींदासीं। ठीकु आहे, हिन दफ़े मां अम्मा साईं जी कावड़ खे रोकियां थो, पर ॿिए दफ़े का बि गारंटी न हूंदी। महिरबानी रेस। रेस तव्हांजा कुर्ब। हाणे तव्हां वञी ढोलण जी जांच लहो त हिन सुखां खे बंदूक छो आई आहे। किथे हिन सुखां जा पेर ख़राब त न हुया। ख़ैर कुझु बि हुजे, पर मां ढोलण सां जेको वेर आहे हिन कामूड़ी जे करे उहो मां कॾहिं कोन विसारींदुसि। हुकुम कयो रेस, हिन ढोलण जी बि ख़बर लहूं। हा रेस बसि तव्हांजे हुकुम जी देरि आहे। बसि हाणे बसि घणा सेबता न थियो। ढोलण खां अक जी माकी न आहे जो तव्हां लाहे ईंदो। हिन सॼे ॻोठ जे छोकिरनि मां ॾुखे में ॾुखियो इहो ढोलण आहे। रेस असां बि ख़तरनि जा खिलाड़ी आहियूं। हा रेस बसि हिकु दफ़ो असांखे आज़मायो। ठीकु आहे, ढोलण तव्हांखे जिथे बि वॼिजे तव्हां ॿई हुन सां घटि न कजो। चनेसर वरी ईअं न थिए जीअं महिराब तव्हांखे गोलियुनि में ज़ख़्मी कयो, वरी तव्हां ॿई ढोल जे गोलियुनि जो खाज न बणिजो। छो त मूंखे हुन अमल सां शर्मसार थियणो पियो। तव्हांखे ख़बर आहे त हमेशह मां सर बुलंद करे जीअण जो आदी रहियो आहियां, ऐं तव्हांखे ख़बर आहे त मुसीबत जो ॿियो नालो वारिस ख़ान आहे। वारिस ख़ान जेकॾहिं बसे त वॾ फुलो, कड़के त कहरी कहर। माना त इहा ॻाल्हि सची आहे न त दोदे जी ज़ाल खे ढोलण फायर करे विधो। हा रेस ॻाल्हि इहा पकी आहे। सॼे ॻोठ में इहो चोबोल आहे त ढोलण दोदे जी ज़ाल खे बंदूक हणी ज़ख़्मी कयो आहे। ज़रूरु दाल में कारो आहे। सुखां जा पेर सिधा न हूंदा तॾहिं त ढोलण एॾो क़दम खयो आहे। रेस दोदो असांजो दुश्मन ज़रूरु आहे, पर इहा बि हक़ीक़त आहे त दोदे वारनि जे घर जो माहौल अहिड़े इल्ज़ामनि खां पाक आहे। रेस ॿी ॻाल्हि त दोदे जा जेके भाइर आहिनि न, उहे दोदे जी ज़ाल खे पंहिंजी माउ सम्झंदा आहिनि। माउ दादा न पोइ हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, माउ खे ढोलू बंदूक छो आई? पोइ मुंहिंजा मिठा का न का कहाणी ज़रूरु आहे। रेस कहाणी ज़रूरु हूंदी, पर जेका तव्हां था सम्झो इहा न आहे। त पोइ इहा ख़बर लही करे ॿुधाए त हिकु ॾेर पंहिंजी माउ जहिड़ी भाॼाईअ खे बिभ में बंदूक हणी छो छॾी? हा रेस इहा ख़बर लही तव्हांखे मां ॿुधायां थो। हाणे ॾिसजांइ दादा न, मां इन मसइले में दोदे वारनि खे अहिड़ो त फासाईंदुसि जो 7 पीढ़ियूं उन्हनि जूं यादि कंदियूं। छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपिजी वेंदो। इहो ढोलण कातिल आहे। ढोलण वरी कंहिंजो क़त्ल कयो आहे? अम्मा जीजा कंहिंजो क़त्ल कयो आहे ढोलण? ढोलण पंहिंजी भाॼाई सुखां जो खून कयो आहे। दोदे वारनि ते हथ रखण जो इन खां वधीक ॿियो सुठो मौक़ो कोन मिलंदो। अदा ढोलण तूं बेकसूर आहीं, इन में तुंहिंजो कहिड़ो कसूर? हीउ त सभु कुझु इत्तफ़ाक़ सां थी वियो। पत्थर दिल
पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल कम सुठो कयो इहो तूं ॾाढो सुठो कयो त तूं इन कातिल ढोलण जी जाइ ते मुंहिंजे पुट वारिस खान सां शादीअ जे लाइ हा कई। अम्मा जीजा इहो तव्हां छा चयो? कातिल ढोलण? हा इहो ढोलण कातिल आहे। ढोलण वरी कंहिंजो क़तल कयो आहे? अम्मा जीजा कंहिंजो क़तल कयो आहे ढोलण? ढोलण पंहिंजी भाॼाई सुखा जो खून कयो आहे। न अम्मा जीजा ईअं नथो थी सघे। छो नथो थी सघे? ढोलण कातिल छो नथो थी सघे? छो त जीजा अम्मा तव्हां ई ढोलण खे जावेद जे खून खां आज़ादु कयो हो ऐं तव्हां पंहिंजे फ़ैसिले में हुनखे बेकसूर कयो हो। उहो मसलो जावेद गूंगे जो हुयो, हे मसलो त हुनजे पंहिंजे घर जो आहे। पोइ बि अम्मा जीजा वरी बि जांच त कयो, थी सघे थो इहा ख़बर कूड़ी हुजे। जेकॾहिं वारिस खान इहा ॻाल्हि न करे हा न त पोइ बि मां इहा ॻाल्हि कूड़ी सम्झां, पर वारिस खान पाण इहा ॻाल्हि कई आहे। वारिस खान कूड़ नथो ॻाल्हाए सघे। अम्मा जीजा मूंखे त हींअर बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे। मां तोखे इहो ॿुधाइण आयसि त थी सघे थो दोदे पुट जी ज़ाल सुखा जे मौत जे करे तुंहिंजी ऐं वारिस खान जी शादी कुझु ॾींहं पोइ थिए, छो त दोदो पुट मूंखे पंहिंजे पुटनि वांगुरु आहे। तूं परेशान न थी, चङो मां हाणे हलां थी। तूं ही छा कयो? हीअं त तूं जेल हलियो वेंदे, तोखे सज़ा अची वेंदी। ढोलण तोखे न करणु घुर्जे हा, न करणु घुर्जे हा तोखे ईअं। हाणे मामा साईं खे कहिड़े मुंहं सां मुतमइन कयां, छो त मां साईं खे जेका ख़बर ॾिनी वरी उन जी उबतड़ ॿुधाईंदुसि त अम्मा साईं मूंखां ख़फ़ा थी वेंदी ऐं आईंदा मुंहिंजी कंहिं बि ॻाल्हि ते यकीन कोन कंदी। पुट वारिस खान कहिड़नि ख़्यालनि में गुम आहे? अम्मा साईं मां हिकु अहिड़े मुंझारे में फाथल आहियां जो मूंखे सम्झ में नथो अचे त मां तव्हां सां कहिड़े मुंहं सां ॻाल्हि कयां। छो पुट इन मुंहं ॻाल्हाइण में कहिड़ो हर्ज थो पवई? अम्मा साईं मूंखां हल्की ग़लती थी वई आहे। ग़लती? हा ग़लती। मां तव्हांखे ॿुधायो न त ढोलण पंहिंजी भाॼाई खे मारियो आहे, पर छा इहो पर थो करे? अम्मा साईं दोदे ज़ाल सुखा मुई न पर ज़ख्मी आहे। वारिस खान! अम्मा साईं गुस्ताखी माफ़। तोखे अॻ में बि चयो त हीअ मुंहिंजी हवेली आहे, का मश्किरीअ जो महल नाहे। हिते जेका ख़बर अचे उहा अटल हुजे, न त हिते कंहिं बि कूड़ जी इजाज़त नाहे। इहा ॻाल्हि तूं पंहिंजे दिमाग़ में विहारे छॾ। अम्मा साईं मां तोखे कीअं ॿुधायां त मुंहिंजी रग रग में कूड़ सुमायल आहे ऐं मां पंहिंजे दुश्मन खे कूड़ सां घुमाईंदो आहियां, छो त मुसीबत जो ॿियो नालो वारिस खान आहे। वारिस खान प्रभु किथे पियो घुमी? बाबा साईं तव्हांजी बादशाही में पियो घुमां। प्रभु असांजी बादशाही जी ख़बर अथई त थियो छा आहे? अरे त बाबा साईं कुझु थियो आहे छा? माना त प्रभु दोदे वारनि जे वाक़े खां तूं बेख़बर आहीं। बाबा साईं दोदे वारनि खे छा थियो आहे? प्रभु कंहिं दोस्त मूं ॾे फ़ोन करे मूंखे ॿुधायो आहे त ढोलण दोदे जी ज़ाल ते फायर करे उनखे ज़ख़्मी करे विधो आहे।
रईस पोइ प्रभु पोइ त असांखे दोदे वारनि ते हथु रखण जो इन खां वधीक ॿियो सुठो मौक़ो कोन मिलंदो। रईस दुधे वारा त असां ते बाहि लॻा पिया आहिनि। प्रभु बाहि जो इलाज पाणी हूंदो आहे। असां हली उन्हनि जी अंदर में ॿरंदड़ बाहि मथां हली पाणी हारींदासीं, पाणी। पर रईस दोधे वारा तोसां ठही सघनि था, पर हुन जो मूंसां ठहणु नामुमकिन आहे। प्रभु जेकॾहिं हू मूंसां ठहंदा त तोसां ठहणु हुननि खे कोन जुगाईंदो छा? बाबा साईं, छो त मूं हुन सां घणियूं ई बेवाजिब कयूं आहिनि। हुन जा कूंदर मुड़ुस कोठा आहिनि। प्रभु इहो तूं मूं ते छॾ, त मां हुन सां कीअं थो ठा कयां। हुन खां पोइ भाॼाई ख़ानज़ादी खे मकारी जे ॼार में फासाई पंहिंजी चालाकी जो शिकार करे वारिस ख़ान खे माराईंदुसि, ऐं वारिस ख़ान खां पोइ सालार ख़ान खे क़ैद में बंदि करे हितां जो अकेलो चङो मुड़ुसु रहंदुसि, छो त संघार ख़ान जी सट करे छॾी थी आहे चङनि भलनि खे चट। भाऊ सावला अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। देना टे तवार ये करे कोठी चापलूसी शुरू कई थी। हाँ आदा सवाल मां मञा थो त मां पंहिंजे वॾड़नि समेत 14 आना चापलूस ज़रूरु आहियां, पर ॿिली 2 आना बचियल आहियां। पर 2 आना त फज़ीलत वारो आहियां न। आदा सवाल आया न। हाँ ॿिली तूं ॿुधाए। अरे हूंदे विभागा इहो तो ॿुधाए वरी का ख़बर आंदी थई छा? वर वकड़ बीठो तो खाई। ख़बर हुई ख़बर नाहे। हाँ? बाक़ी छा आहे? हाँ ख़बर नाहे, ख़बर 4 आहे। ख़बर 4 माना 4 ख़बरूं। हाँ भाऊ सवाल सही सम्झियो अथई। ख़बर 4 यानी 4 ख़बरूं, 4 ई ख़बरूं ॿुधायां थो। अरे हाणे ठहियो मथे में अची सूर विधो अथई। हाणे ॿुधाए, जेकॾहिं हिकु ख़बर बि घटि हूंदी न त गॾह जे पेट में विझंदुसि, पोइ वञी गॾह जी लिड सां ॿाहिरि निकिरंदे। अबोड़े वाकई हिकु बि ख़बर मिस न कबी। हा त पोइ ॿुध भाऊ, ख़बर नंबर 1 त मां हेॾो आयुसि, ख़बर नंबर 2 त तूं होॾो आहे, ख़बर नंबर 3 त मां तोसां मिलुसि, ख़बर नंबर 4 त ॿुधाइण लाइ त ढोलण भाॼाई सुखा खे बंदूक हणी विधी आहे। अरे रे निभागा, हिकु त बूथ भलो कोन अथई, ॿी वरी ॻाल्हि अहिड़ी थो करे, तुंहिंजे वात में खाक निकिर कयां न पुछड़ो। लॻे थो त ख़बर 4 न वणियसि। हलो ॾिना त ॼई न कुट को। सवाल वारो कर, दोदे वारनि वटि पहुच, ज़रूर को न को दाल में कारो आहे। पहुच दोदे वारनि वटि। भाउ मूंखां छा थी वियो आहे? भाॼाई त असांजी अमड़ आहे, ऐं अमड़ जी कदमनि में जन्नत आहे। मूंखां पंहिंजी जन्नत खे कोली लॻी वई आहे। अदा ढोलण, तूं बेकसूर आहीं, इन में तुंहिंजो कहिड़ो कसूर? ही त सभु कुझु इत्तफ़ाक़ सां थी वियो। तूं त वारिस ख़ान खे मारण पियो वञे। बता, इन वारस जे रोज़ जे ज़ुल्म खां बहितर हो त मां वञी हिकु कहाणी करे अचां सां। जेकॾहिं मुंहिंजा भाउ मूंखे तूं इजाज़त ॾिए हा न त मां हिन महिल ताईं पंहिंजे मक़सद में कामयाबु थी चुको हुजां हा। न अदा ढोलण न, तुंहिंजो मक़सदु वारिस ख़ान खे मारणु न आहे, तुंहिंजो मक़सदु कामोरी खे हासिलु करणु आहे, कामोरी खे। इन करे मां चवां थो त अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर। अदा अहिड़ियूं ॻाल्हियूं न कयां त बि कहिड़ियूं ॻाल्हियूं कयां मुंहिंजा भाउ? सुठो त हिन में आहे त मां पंहिंजा ही हथ ई भञी छॾियां, जिन्हनि हथनि सां मूं भाॼाई अम्मा ते वार कयो आहे। भञी छॾियां मां पंहिंजा हथ, भञी छॾियां मां पंहिंजा हथ। ढोलण, ही छा थो करी? असां अॼु ई परेशान आहियूं, वरी तूं पाण खे ज़ख़्मी करे असांजा ॾुख थो वधाई। अदा छॾ मूंखे। अदा न ढोलण न, सियाणो थी, न छॾींदुसि तोखे। मुंहिंजी जान आहे, मुंहिंजो साहु आहे यार। तूं पाण खे तकलीफ़ थो ॾी, जॾहिं तुंहिंजो को बि ॾोह न आहे मुंहिंजा भाउ, ही इत्तफ़ाक़ हुयो। ढोलण पंहिंजी भाॼाई सुखा खे सिधी बंदूक हई आहे। ढोलण जे हथां सुखा ज़ख़्मी थी पई आहे। पर यार कीअं? दोदे जा घर भाती, दोदे जा यार दोस्त सब मरी खपी खत्म थी वञनि। पत्थर
पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल। अस्सलाम वालेकुम परेल कहिड़ा हाल अथई का जान जी खुड़का थी या कोन? अरे अरे दे त ख़बर ॾिना कारा किना चोरा छिना वरी कहिड़ी ख़बर? छो ख़बर नथी छा? न न मूंखे त कहिड़ी का बि ख़बर कोन्हे। परेल ढोलण पंहिंजी भाॼाई सुखा खे असली सिधी बंदूक हई हा। अरे हेॾे ॾे त हाल अहवाल पोइ भला कंहिं ॻोठ वारे ख़बर ॾिनी अथई या न? ॿुध दोल तूं कहिड़ी कमी ने ॻोठ वारनि खे वञी तूं ॿुधाए। त पोइ ठीकु आहे मां थो वञी जो ॻोठ सॼे में असुलु पढ़ो हुजां। ॻाल्हि त ॿुध पढ़ो ख़्याल सां ॾिजांइ ईअं न थिए कि मस्जिद वारो लाउड फाड़े विझे। लाउड फाटो न त मस्जिद वारो मुला ॾाढो ॾिंगो आहे। हा ईअं न थिए जो असां ॿिन्हिनि जा कन कपरायूं मीनार ते हणी छॾे मूंखे बि न पाण सां गॾु माराए हाथी बीहां तूं त निकिरी वेंदे मुंहिंजो छा थींदो? हाल ॾिना ॾिसूं था। सुखा सुखा तूं परे आई त मुंहिंजो असुलु हाउं छुरी पियो आहे, दिलि में चीर पइजी विया आहिनि, अंदर में जुदाई जा सूर आहिनि। सुखा सुखा तूं त मुंहिंजी जान आहीं, तोखे नथो ॾिसां त मुंहिंजे अंदर में वॾी तकलीफ़ थी आहे, तकलीफ़ थी मूंखे। केरु कंदो मुंहिंजी तकलीफ़ दूर? हा हा सुखा हा, हिकु हस्ती आहे रब्बुल इज़्ज़त मालिक दो जहान। ए मुंहिंजा मालिक मुंहिंजे हाल ते तूं रहम कर, मुंहिंजे शरीक हयात खे बेहोशी जी हालत मां ॿाहिरि आण। आमीन सुमामीन। दोदा ओ दोदा दोदोई ओ दोदा। सावल जो आवाज़, सावल बि त असां लाइ परेशान हूंदो न, छो जो सावल बि असांजो दोस्त आहे। तॾहिं वञी ॾिसां। दोदोई ओ दोदा। दोदा ई मां छा ॿुधी आयो आहियां? सावल यार तो सही ॿुधो आहे, ढोलण जे हथां सुखा ज़ख़्मी थी पई आहे। पर यार कीअं? यार ढोलण बंदूक खणी वारिस ख़ान खे मारण लाइ पियो आहे। असां हुन खां बंदूक खणण जी कोशिशि कई त अचानक बंदूक हुन खां छुटी वई ऐं फायर वञी सुखा खे लॻी। दोदा हाणे ॿुधाए त भाॼाई जी तबियत कीअं आहे? हाणे सुखा जी तबियत ख़तरे खां ॿाहिरि आहे, पर अञा होश में न आहे आई। अदा अदा दुआ कर त सुखा जल्दी होश में अची वञे ऐं ठीकु थी वञे। दोदा रब कंदो त भाॼाई जल्द ठीकु थी वञे। माना त दोदे जी ज़ाल मुई नाहे, बची वई आहे। हा शेरल, दोदे जी ज़ाल डॉक्टर जे इलाज जे करे बची आहे। डॉक्टर खे केतिरो सम्झायो अथमि त मुड़ी वञ, पर डॉक्टर असांजी हिकु बि नथो ॿुधे। वते थो असांजे दुश्मननि जा घर बर्बाद थियण खां बचाईंदो। हा शेरल, असांखे इहो ई अफ़सोस आहे ऐं इहा ई कावड़ आहे त हिकु डॉक्टर असांखे गाह ई नथो विझे। इन डॉक्टर खे उनजी कई जी सज़ा अहिड़ी त ॾिबी जो ॾेहनि खे ॾस ॾींदो। हा छरल हा, डॉक्टर खे सिर्फ़ु पंहिंजो ततो आहे। मां बि त इहो ई थो चाहियां त जीअं मुंहिंजो घर बर्बाद थियो आहे न, तीअं ई दोदे जो घर तबाह थिए। दोदे जा घर भाती, दोदे जा यार दोस्त सब मरी खपी खत्म थी वञनि। यार शेरल, सिर्फ़ु तूं पंहिंजा पेर मज़बूत कर, असां बि तोसां गॾु दुश्मननि ते मौत थी कड़कंदासीं। छो त दादन दुश्मननि जा दंग लताड़े लॻंदो आहे।
हाँ दादन, दुश्मनन जा अहिड़ा त दंग लताड़ना पवंदा जो वरी दुश्मन सगारो थी बीहण जी जुरत ही न करे। मां दुश्मन जो अहिड़ो हाल कंदुसि जो दुश्मन पंहिंजी हयाती बचाइण लाइ थाबा खाईंदो वतंदो, पर शेरल जे हथां बची कोन सघंदा। छो त शेरल शींहुं आ शींहुं, ऐं शींहुं जॾहिं गजगोड़ कंदो आ त साम्हूं वारे खे लिकण जी जाइ बि हथ न ईंदी आ। हेलो, केरु? दोदा मां थो ॻाल्हायां, संघार ख़ान। संघार ख़ान? संघार ख़ान छो फ़ोन कई अथई? दोदा तोसां ॾुख में बराबरि जो शरीक त नथो थी सघां, पर अफ़सोस त करे सघां थो न। कहिड़े ॾुख जी ॻाल्हि था कयो रहीस? अड़े बाबा, इहो अॼुकल्ह जंहिंमें तूं मुब्तला आहीं। ॻाल्हि खोले सम्झायो रहीस। दोदा तोखे चिट्टो त सम्झायां थो त तूं पंहिंजी घरवारी जे ज़ख़्मी थियण ते तमामु मायूस आहीं। इहा ॻाल्हि त ज़ाहिर आहे। दोदा ॾे त ख़बर, ढोलण भला तुंहिंजी घरवारी मथां बंदूक हलाई छो आहे? रहीस, इहो इतफ़ाक़। मूं बि इहो ई सम्झो त ढोलण अहिड़ो न आहे। अॻे बि मथसि जावेद गूंगे वारो इल्ज़ाम कूड़ो अथसि। रहीस, कुझु बि हुजे, तव्हां असांजे फटनि ते मलम न रखो। तव्हांखे मलम रखणी उन्हनि फटनि ते जेके ॾुख सूर तव्हां अॻु में असांखे ॾिना हुआ, ऐं बाख जे मामले ते बि तव्हां मूंखे धमकायो हुयो। दोदा मां साम्हूं अची तोखे सभु सम्झाईंदुसि त सालार ख़ान जी ग़लति पॉलिसियुनि जे करे मां केतिरा न ग़लति क़दम खयां आहिनि ऐं बेगुनाह ॻोठणनि मथां ज़ुल्म कया, पर अॼु मुंहिंजूं अखियूं खुली वियूं आहिनि। हाणे मां हरगिज़ ईअं कोन कंदुसि। रईस, तव्हां ही छा पिया चओ? नतीजे लोड़ण जूं धमकियूं ऐं वरी ही ॿोली? मां सही थो चवां दोदा, बिल्कुलु सही थो चवां। हाणे आउं हलाए, मुंहिंजी दिलि में नरमी आहे। रईस, ॻाल्हि ॿुध, किथे दगाबाज़ी खे नरमी जो नालो त नथा ॾियो? हरगिज़ न दोदा, हरगिज़ न। रईस संघार ख़ान घणनि सां दुश्मनियूं निभायूं आहिनि, पर कंहिं सां दगाबाज़ी न कई आहे। ठीकु आहे रईस, अॻिते ॾिसूं त छा थो थिए। ख़ुदा दोदा मूंखे हर हाल में बाज़ी खटणी आहे। तोसां त छा, ॻोठ जे हर उन माण्हूअ सां ठाव करणो पियो त कंदुसि, भल हू मुंहिंजो मुख़ालिफ़ छो न हुजे। छो त संघार ख़ान जी सट करे छॾी थी आहे चङनि भलनि खे झट। अलाए छो अॼु सांवल जी यादि थी सताए। सही चवंदा आहिनि, जेकॾहिं कंहिं माण्हू सां इंसानु मिलंदो रहे ऐं अचानक मिलणु बंदि थी वञे न, पोइ हुन जी यादूं सताईंदियूं आहिनि। अॼु दिलि थी चवे त मां सांवल सां ज़रूरु मिलां, छो त सांवल जूं मुंहिंजे मथां काफ़ी महिरबानियूं आहिनि। जीजा खां मोकल वठंदसि त मता न छॾे, वापसी अची माफ़ी वठंदीसांसि। पत्थर दिल, पत्थर दिल, पत्थर दिल, पत्थर दिल।